जेके ग़रीब आहिनि इहे पीपुल्स पार्टी जा वर्कर आहिनि। मां पाण पीपुल्स पार्टी जो वाइस चेयरमैन आहियां, पर मूंसां इहे असर आहे अॼु ताईं मुंहिंजा कातिल जेके आहिनि उहे गिरफ़्तार नथा थियनि पिया। महिरबानी करे तव्हांखे इहो अर्ज़ु था कयूं त असांजो इन शइ जो नोटिस वठी असांजो इहो मसइलो हल करायो, हिन गैर क़ानूनी महसूलात मां निजात ॾियो। ऐं हिन असांजे प्लेटफॉर्म तां मां लाड़काणे जो सोशल एक्टिविस्ट जेके आहिनि उन्हनि खे प्लस पंहिंजी बिरादरी खे ऐं लाड़काणे जे जेके सुजाग धुरियूं आहिनि उन्हनि खे, हितां जी ISI जे चेयरमैन खे, इंचार्ज खे ऐं पंहिंजे DG ISI खे ऐं आर्मी चीफ खे ऐं असांजे चीफ जस्टिस साहिबु सुप्रीम कोर्ट खे उनखे मां अर्ज़ु थो कयां त महिरबानी करे असांखे हिन गुंडनि, इन्हनि दादागिरियुनि, इन्हनि ज़ालिमनि मां निजात वठे। असां मसइलो इहो आहे त लाड़काणे में हिकिड़ी मशीन ते 4 टैक्स जे ख़िलाफ़ असां एहतिजाज कयोसीं। हिकु ग़रीब माण्हू खां भाउ ॿुधायो त माना अॻिलो पासो मला बिरादरी जे जेको अलीबराज़ ऐं 70 अब्बासी ते जेको हिते कुझु ॾींहं अवल जेको आहे गुंडनि जेको हमलो कयो हुयो ऐं गैर क़ानूनी जेके टैक्सियूं जेके हिते जी जेकी इंतिज़ामिया आहे उहा जेके उन्हनि ॾिनियूं ऐं उहा उगाड़ी जे करे जे टाइम ते इहे असांजी मला फर्म जा जेके दोस्त उहे पंहिंजे मशीन मार्केट में बीठा हुया त हुते गुंडनि अची उन्हनि ते हमलो कयो आहे। हिन वक़्तु मला फोरम हिकिड़ो उहो फोरम आहे जेको इंसानियत नाते हर माण्हू जी